हुकूमत उस्तादनि जे एहतजाज बाद प्राइमरी उस्तादनि जा स्केल रिवाइज़ करे 7 ऐं 9 मां वधाए 16 ग्रेड में तरक्की ॾियण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे, जेको सिंध हुकूमत जो साराह जोॻो अमल आहे। पर हैरत इन ॻाल्हि जी आहे त हिकु मुल्क अंदरि हिकु आइन, हिकु सिक्को ऐं रियासत जो हिकु ई सरबराह, पर हिकु सूबे अंदरि जुदा जुदा कानून आख़िर छो आहिनि? सिंध हुकूमत तालीम, सिहत, रेवेन्यू, एरीगेशन ऐं ॿियनि खातनि जे मुलाज़िमनि खे टाइम स्केल सर्विस स्ट्रक्चर अॻई ॾेई छॾिया आहिनि, पर पुलिस खाते जे हेठे रैंक वारे मुलाज़िमनि सां माटेली माहवारो सलूक करे मुसलसल नज़रअंदाज कयो पियो वञे। सिपाहीअ खां ASI ताईं जंहिंखे बि भर्ती कयो वञे थो, इहो 5, 7 ऐं 9 स्केल में भर्ती थियो ऐं इन्ही स्केल में रिटायर थियो वञनि। सिंध पुलिस जा उहे मज़लूम जवान प्रोमोशन जे आसरे पंहिंजी पघारुनि मां A1, B1, लोअर, इंटर, अपर जा कोर्स पास करण जे बावजूद 20-25 सालनि गुज़री वञण जे बावजूद उन्हनि खे हिकु बि ग्रेड जो इज़ाफ़ो न ई वरी प्रोमोशन मिली सघियो आहे। ॿियनि सूबनि पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान जे पुलिस खाते जे जवाननि जा काफ़ी वक़्त अॻु स्केल रिवाइज़ कंदे सिपाहीअ खे 5 स्केल मां वधाए 7, हेड कांस्टेबल खे 7 मां 9, ASI खे 9 स्केल मां वधाए 11 स्केल ॾेई अपग्रेड कयो वियो आहे। लेकिन सिंध हुकूमत अॼु ताईं न सिंध पुलिस जे जवाननि जा नए स्केल रिवाइज़ कया आहिनि ऐं न ई वरी टाइम स्केल ॾिनो आहे, न ई वरी कोर्स क्वालिफाइड अमले जा प्रोमोशन कया आहिनि। सालनि पुॼाणा का DPC थी त बि इन में 15-20 प्रोमोशन थियनि था, से बि उन्हनि पुलिस वारनि जा थियनि था जेके रिटायरमेंट जे वेझो हूंदा आहिनि। 4 जनवरी 2018 ते AIG AD ख्वाजा होम सेक्रेटरी जी मार्फत वज़ीर आला सिंध ॾे सिपाही जमादारनि ASI जा ग्रेड रिवाइज़ करण लाइ समरी मोकिली आहे, पर इन में का बि पेशरफ़्त न थी सघी आहे। मोकिलियल समरी होम डिपार्टमेंट में ई अल्तवा हेठि पयल आहे। इन समरीअ ते वज़ीर आला सिंध सही कंदो अलाए न। सिंध हुकूमत खे घुर्जे त 24 कलाक जान जोखे में विझी पंहिंजे घर बचनि खां दूर रही अवाम सां गॾोगॾु अव्हां जी हिफ़ाज़त कंदड़ इन पुलिस जवाननि खे टाइम स्केल, सर्विस स्ट्रक्चर, कोर्स क्वालिफाइड जवाननि ऑफिसरनि खे प्रोमोशन ॾिना वञनि ऐं प्रोमोशन जे आसरे अच्छा मथा थियल इन्हनि जवाननि खे पंहिंजा जाइज़ हक़ ऐं ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं IG सिंध पारां मोकिलियल समरी जल्द मंज़ूर करे पुलिस अमले मां बेचैनी ख़तम कई वञे। जेकॾहिं करप्शन जो ख़ात्मो करणो आहे त महांगाई वधाइण सां गॾु हेठिएं स्केल जे पुलिस अहलकारनि जी पघार ऐं स्केल वधाई वञे। इरमनाज़ HRJDU न्यूज़, हैदराबाद।